बिना सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन इला यौमिद्दीन। मुझा दोस्तों प्यारा प्रिय भाईरो, अल्हम्दुलिल्लाह पहिरियों पहिरियों खिताब जो हुयो हजरत पीर तरीक़त सैयद शुजाउल हक़ शाह दामत बरकातुहुल आलिया जो याद आए तव्हांखे के हुया जेके बाद में आया हुया, शायद उन्हनि खे उहे ॻाल्हियूं यादि न आहिनि। ऐं मां चवां पियो त निचूड़ सॼे बयाननि जो ऐं हिन महफ़िल जो ऐं मक़सद असुल शाह साहब बयान करे विया हुया। शाह साहब चयो त 1400 सालनि खां वठी इहा ख़ुशनसीबी कंहिंखे नसीब न थी आहे त मदीने वारे साईं जे अब्बे ऐं अम्मड़ जे उर्स मुबारक के हवाले से हेड़ो सोहणो इज्तिमा सजाए। या खुशनसीबी वाहिद तव्हांजे मुर्शिद के मिली है, या मेहरबानी तव्हांजे पीर कामिल के मिली है, जैके अल्लाह हिम्मत ॾिनी आहे, जैके अल्लाह चूंडियो आहे, जैके अल्लाह धुणियो आहे। इन जे लाइ त तू मदीने वारे साईं जे अब्बे ऐं अम्मा जो तज़किरो करे दुनिया के बुधा। हबीबन करीमन फरमायो इन्नल्लाह अस्तफानी, अल्लाह मु मोहम्मद करीम के चूंडियो वा, मुझे घराने के अल्लाह मुझे ला चूंडियो वा, मुझी जमात के मुझे ला चूंडियो अथई। या रब जी मां चूंड आया, खुदा जी इज्जत जो कसम क़यामत ताईं रब जी चूंड हलंदी रहंदी। हर के ज़बान में या हिम्मत ना है, हर के इंसान जी या औकात ना है जो मुस्तफा या महबूब जी घराने अपवेन या आले करीम जो तज़किरो करे सके। अल्लाह चूंडी दोवा, ज़बान के हिम्मत दोवा, कलम के ताकत दोवा, जेके गची अल्लाह जे हबीब उन जे अबवेन उन जी आल उन जे असहाबन जो तज़किरो करे ॿुधाईंदा आहिनि। मुझे पीर के अल्लाह चूंडियो वा, अल्हम्दुलिल्लाह। इन सदी में खुश नसीब आयो तव्हां के अल्लाह या नेमत कोन ॾिनी। अल्हम्दुलिल्लाह जेतरी शुक्रगुजारी अल्लाह जी कयूं घटि आहे। अल्हम्दुलिल्लाह या नेमत मिली आहे त हिन आस्थाने वारनि खे मिली आहे। फैसलाबाद साईं मुंहिंजा दिलबराबाद, सालियाबाद, करमाबाद जे आशिकन करमपुर जे मोहब्बत वारनि पांधियड़नि खे मिली आहे जो अॼु असांखे अल्लाह जे हबीब जे मुस्तफ़ा जे अब्बे ऐं अम्मा जे ज़िक्र ॿुधण जे लाइ जमा कयो वियो आहे। सुभान न चई सुभान अल्लाह, अल्लाह सुभान अल्लाह। महबूब त पाण रहमत आहिनि, मदीने वारा साईं पाण त अल्लाह जी सरापा रहमत आहिनि। महबूब जी रहमत मिले पई पर मदीने वारे जो अब्बो बि रहमत आहे। चओ सुभान अल्लाह। ध्यान मुड़िया मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो। चओ सुभान अल्लाह त पढ़ा बस साईं जन अची विया आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदुसि, बाक़ी 5 मिंट आहिनि। साईं जन फरमाइनि था रहमतुन जी रिदा वालिदे मुस्तफा बा खुदा बा सफा वालिदे मुस्तफा है। रहमतुन जी रिदा वालिदे मुस्तफा बा खुदा बा सफा वालिदे मुस्तफा गजी चोर बा खुदा बा सफा वालिदे मुस्तफा। ओ जे को खत्मे रुसूल सो तुझो नस्ल, जे को खत्मे रुसूल सो तुझो नस्ल या अबा मुजतबा। हथ मथे खणी गजी पढ़ायो या अबा मुजतबा वालिदे मुस्तफा या अबा मुजतबा वालिदे मुस्तफा। खुदा जी इज्जत जो कसम माओ पीओ कंहिंखे मिठे पीर जहिड़ो बच्चो मिलियो, कंहिंखे रोज़े धणीअ जहिड़ो बच्चो मिलियो, कंहिंखे गौसे पाक जहिड़ो बच्चो मिलियो, कंहिंखे मुईनुद्दीन अजमेरी जहिड़ो पुटु मिलियो, कंहिंखे दादा अली हुजवेरी जहिड़ो पुटु मिलियो, कंहिंखे नुआरीअ वारे लाल जहिड़ो बच्चो मिलियो,
जड़ो के कलंदर जड़ो बच्चो मिलियो के दिल पर साईं जड़ो पुट मिलियो। सुभान अल्लाह। पर खुदा जी इज्जत जो कसम हर अब्बा हिक पासे कर हर पिया हिक पासे कर वाह जो शान ओ मुझा राणा मदीने वारा तुझे अबे जो वाह शान मदीने वारे जे पी जो मुझे लजपाल नबी जे अबे जो जेके बच्चो मिलियो एड़ो बच्चो मिलियो जंहिंजे चेहरे ते कसम अल्लाह खणे एड़ो शान वारो बच्चो के कौन मिलियो जंहिंजे बच्चे के खुद अल्लाह फर्शन ता घुराए अर्शन ते विहारे फरमाए तो तू बदू रूबरू वेह त तू मुखे ॾिसी मां तोखे ॾिसां। सुभान को केड़ी केड़ी कुनियत सदाए को केड़ी कुनियत सदाए। वाह हजरत अब्दुल्ला जो तू अबू मुहम्मद बणियो आहे। या अबा मुजतबा वालिदे मुस्तफा बाखुदा बासफा वालिदे मुस्तफा और दिल पर साईं ते करम राणा रहम गुरजे रहम। दिल पर साईं पंहिंजो नालो ॾिनो हर को पंहिंजे ज़हन में तसव्वुर करे ओ हिन जमायत ते करम रहम घुर्जे रहम दर तुझे जो गदा ओ दर तुझे जो गदा वालिदे मुस्तफा हे जमात दर तुझे जी गदा सुना वालिदे मुस्तफा रहमतुन जी रिदा।